अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बर महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोर्समेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। मज़मून आहे काहिरा म्यूज़ियम में चंद कलाक। हीउ मज़मून टिमाही अल-ज़ुबैर कुतुबखाना नंबर जुल्द 11 साल 1967 ईस्वी में शाया थियो। सिंधी तर्जुमो सिंधी अदब सिंध अलाजी में साल 1995 ईस्वी में छपियो। तर्जुमो मोहम्मद सिद्दीक़ मंगियो। हीउ मज़मून कुझु मुख़्तसिर करे पढ़ंदुमि छो त हिन में ज़्यादातर अरबी ऐं फ़ारसी किताबनि जा नाला ऐं कातिबनि जा नाला आहिनि ऐं क़ुरान नुस्ख़ा ऐं उन्हनि जे कातिबनि जा नाला आहिनि। जेकॾहिं को तारीख़ जो शागिर्द या मौरिख़ हिन खे तफ़सीलन पढ़णु चाहे त किताब जो मुतालियो करे सघे थो। मां कुझु ॾींहं अॻु बि काहिरा जे हिन अज़ीम उल शान अजाइब घर खे ॾिसी चुको हुउसि, लेकिन तॾहिं मूंसां पाकिस्तान जो सहाफ़ती वफ़द बि गॾु हो। इहा क़ौम सहाफ़ियुनि जी त ॼातल सुञातल आहे। हीअ लिखनि त राति ॾींहुं पिया, पर किताब जंहिं शइ जो नालो थिए सो न कॾहिं पढ़नि ऐं न ई शायदि हू उन लज़त खां आशना आहिनि। सो जॾहिं असां 15-20 माण्हू उन्हनि कमरनि में पहुतासीं त हुलम अची वियो। चङीअ तरह ॾिसणु ऐं उन में दिलचस्पी वठण त परे जी ॻाल्हि हुई, पर रुॻो किताबनि जी मीनाकारी ऐं किताबनि ते सोन ऐं चांदीअ जी जड़ावत जो कमु ॾिसी संदन वात पाणी थी वियो। हीअ ॾिठाऊं हू ॾिठाऊं, होॾां भॻा होॾां भॻा, मतिलबु त कलाकु ॾेढ ईअं ई विञाए वापसि थियासीं। उन्हनि मां कनि ग़ैर मामूली दिलचस्पी ॾेखारणु ऐं पंहिंजे शगुफ़ ॾेखारण लाइ पाण सां काग़ज़ ऐं पेंसिल बि खईं त जीअं कुझु नोट कनि ऐं उन्हनि किताबनि जी तारीख़ी अहमियत लिखनि। लेकिन जॾहिं किताबनि जा नाला ऐं उन्हनि जी हिजीअ ॾिठाऊं त ग़ालिबन नोट करण जो ख़्यालु लाहे छॾियाऊं ऐं पोइ कंहिं कुझु न लिखियो। मां कुझु ॾींहंनि खां पोइ अकेलो वियुसि त जीअं हिकु दफ़ो चङीअ तरह उन अमुल ज़ख़ीरे खे ॾिसी वठां। सो दरवाज़े ते रखियल किताब में पंहिंजो नालो पतो लिखियुमि। ॾाकणो किरी पहिरीं त वञी दारुल कुतुब जा छपियल किताब ख़रीद कयमि। हुन खां पोइ सतीअ सां म्यूज़ियम में पहुची हिकु हिकु किताब ॾिसणु शुरू कयमि। शीशे जा कॿट, केतिरा ई कॿट सलीक़े सां रखियल हुआ। भितियुनि ते ख़तातीअ जा नमूना ऐं वसलियूं टंगियल हुयूं। तस्वीरूं पिणु भितियुनि में टंगियल हुयूं। मुंहिंजे अॻियां सवें नवादरात खुलियल रखिया हुआ। कनि किताबनि तां नोट वरितमि। पहिरीं त चङीअ तरह ग़ौर सां ॾिसणु शुरू कयमि, लेकिन जॾहिं ॾिठुमि त शायदि वक़्तु गुज़री वञे ऐं मां हिकु बि कमिरो न ॾिसी सघां, उन करे मूं सरसरी जाइज़ो वठणु शुरू कयो ऐं गॾोगॾु ख़ासि किताबनि जी फ़हिरिस्त बि मुरतब कंदो वियुसि। उन मथाशिरे मुताले में बि मूंखे 5 कलाक लॻा ऐं जॾहिं हेठि लथुसि त उन वक़्तु शाम थी चुकी हुई। कुतुबखानो बंदि पिए थियो ऐं क्लार्क कड़ा ऐं ऑफिसर पंहिंजो पंहिंजो कमु उकिलाए थकल टुटल हेठि अची रहिया हुआ। उन वक़्तु मूं जेका फ़हिरिस्त मुरतब कई हुई उहा हिते पेश करे रहियो आहियां त जीअं पढ़ण वारनि खे बि हिन अजाइब घर जे नवादरात जो थोरो घणो अंदाज़ो थिए। मुसहफ़ क़ुरान मजीद बख़ते अबी सईद उल हसन अल बसरी, किताबत सन 77 हिजरी। फ़ोटोग्राफ कापी मुसहफ़ सैयदना उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हा। ही नंढी तख़्तीअ जे हमाइल जा 2 सिफ़ा हुआ। बख़ते अहमद बिन अल काफ़ अल वराक, किताबत रमज़ान सन 360 हिजरी। बख़ते इमाम जाफ़र सादिक अल मतूफ़ी 148 हिजरी। बख़ते अलाउद्दीन मोहम्मद हुसैनी, किताबत सन 1140 हिजरी। बख़ते कारी फ़ारसी नुस्ख़ो, किताबत सन 1267 हिजरी। बख़ते मोहम्मद बिन जाफ़र फ़ारसी नुस्ख़ो, किताबत सन 1222 हिजरी। सुल्तान फ़तेह अली शाह काचार जी फ़रमाइश ते लिखियो वियो। के कलाम मजीद सोन जे पाणीअ सां सिंगारियल वॾी ऐं नंढी साइज़ जा निहायत ख़ुशख़त वॾे कमरे में रखियल आहिनि, जंहिंजी किताबत जा साल हिन रीति आहिनि: 704 हिजरी, 841 हिजरी, 885 हिजरी। हिकु कलाम पाक अरगून शाह जी मिल्कियत जो, जेको इंतिहाई ॾिसण वटां रखियल हो। अरगून शाह जी वफ़ात सन
750 हिजरी में थी। कन जी किताबत हेठि ॾिनल सालनि में थी हुई। 713 हिजरी, 873 हिजरी, 560 हिजरी, 912 हिजरी, 944 हिजरी, 957 हिजरी, 969 हिजरी, 845 हिजरी, 876 हिजरी। लाहौर जे मशहूरु ख़तात हाफ़िज़ रूहुल्लाह जा लिखियल 2-3 कलाम मजीद बि मौजूदु हुआ, के वॾी साइज़ में त के जेबी साइज़ में। हाफ़िज़ जो पूरो नालो हिन तरह लिखियलु हो, हाफ़िज़ रूहुल्लाह बिन हाफ़िज़ मोहम्मद हुसैन लाहौरी। कन जो ख़त थुल्हो ऐं कन जो सन्हो, लेकिन एॾो दिलि खे वणंदड़ ऐं ॾिसण वटां हो जो ॾिसण सां अखियूं रोशन पे थियूं। किताबत जा साल हिन रीति हुआ: 1107 हिजरी, 1109 हिजरी, 1108 हिजरी। हिकु कलाम मजीद बख़ते कुतुबुद्दीन 1197 हिजरी बि उन ई कबट में रखियलु हो, जंहिंमें हाफ़िज़ रूहुल्लाह जा किताबत थियल कलाम मजीद रखियल आहिनि। हीअ सभु कलाम मजीद मुख़्तलिफ़ साइज़ुनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे कागज़नि ते लिखियल हुआ। ख़त जी सूंहं, कलाकारी ऐं चिटसाज़ीअ जी तारीफ़ करण लाइ लफ़्ज़ किथां आणिया, बसि उहो ॾिसण सां ई तालुक़ु रखे थो। तुर्कीअ जे सुल्ताननि जे कुतुबखाननि या संदनि ख़ासि मुताले जा कलाम मजीद बि वॾे तादाद में रखियल आहिनि, जन मां कन जा नाला हिन तरह आहिनि: मुसहफ़ बख़ते याकूत 690 हिजरी, मुसहफ़ बख़ते याकूत 689 हिजरी, मुसहफ़ बख़ते याकूत सन लिखियलु न आहे, मुसहफ़ बख़ते याकूत इलियास मोहम्मद बिन इलियास 720 हिजरी, मुसहफ़ बख़ते याकूत अब्दुर्रहमान बिन अबी अलफ़त फ़र्क़ 599 हिजरी, सुल्तान सलीम लाइ लिखियो वियो। मुसहफ़ बख़ते याकूत फ़ारसी नुस्ख़ो कातिब मोहम्मद बिन अहमद अल तबरेज़ी 988 हिजरी, सूरह फ़तह फ़ारसी नुस्ख़ो बकलम शाह मोहम्मद अल नेशापुरी 965 हिजरी, मुसहफ़ बख़ते बहाउद्दीन मोहम्मद बिन अबी अल फ़ज़ल अल हिजानी 1097 हिजरी। अरबी किताब उन वॾे कमरे में जंहिंमें कलाम मजीद रखियल आहिनि, के कबट अहिड़ा बि आहिनि जिन में अरबी ज़ुबान जा अहिड़ा किताब रखियल आहिनि जेके या त मुसनिफ़ जे पंहिंजे ख़त में आहिनि या कंहिं बाकमाल कातिब या मुसनिफ़ जे कंहिं हम असर जा किताब थियल आहिनि। हर सदीअ लाइ जुदा जुदा कबट मख़सूस कयो वियो आहे। उन तरतीब मां उहो बि अंदाज़ो थिए थो त ख़त ऐं किताबत जे फ़न कहिड़ीअ तरह इर्तिक़ाई मंज़िलूं तइ कयूं आहिनि। घन किताबनि जी फ़हरिस्त पेश करियां थो जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो। अल मजालिसत व जवाहिरुल इल्म शेख अबी बकर अहमद बिन मरवान अल दीनोरी बख़ते अली बिन मोहम्मद अल मारूफ़ बसखावी बतारीख़ 636 हिजरी, तारीख़ बगदाद अल ख़तीब बख़ते अब्दुल कादिर बिन अबी साल जबली तारीख़ 531 हिजरी, मकामात हरेरी अबी मोहम्मद अल कासिम अल हरेरी अल बसरी बख़ते मुसनिफ़ बतारीख़ 504 हिजरी, मुख्तारात अशार अल अरब लाबिन अल शजरी अल मतूफ़ी 542 हिजरी बख़ते मुसनिफ़, मुख्तसर अल मसनद अल जामे अल सही अल इमाम मुस्लिम किताबत 647 हिजरी, अल तहरीर फ़ी शरह अल जामे अल कबीर अल जुज़ अल साबिय जमालुद्दीन महमूद बिन अहमद बिन अब्दुल सैयद अल हसीरी अल बुखारी अल मतूफ़ी 636 हिजरी बख़ते मुसनिफ़ बतारीख़ 616 हिजरी, अल जामे अल बही अल दावात अल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शेख अबी करीम अब्दुल सलाम बिन अहमद अल अंदर सबानी बख़ते मुसनिफ़ साल 564 हिजरी, अल मुख्तसर अल मोहताज अलिया मिन तारीख़ बगदाद अल ज़हबी अल मतूफ़ी 748 हिजरी बख़ते मुसनिफ़ 704 हिजरी, मिसबा अल मुजतहिद व किफ़ायत अल मुनफरिद मोहम्मद बिन अल हुसैन अल तनोखी बख़ते मुसनिफ़ साल 569 हिजरी, शरह अल काफ़िया ला बिन हाजिब तालीफ़ रज़ीउद्दीन मोहम्मद बिन अल हसन अल अस्तराबादी अल मतूफ़ी 686 हिजरी बख़ते अमादुद्दीन यहिया इब्न अल कासिम अल सनानी शारे अल कशाफ साल 732 हिजरी, नसीम अल रियाज फ़ी शरह शफ़ा अल काज़ी अयाज़ शहाबुद्दीन अहमद बिन मोहम्मद खफ़ाजी अल मिस्री अल मतूफ़ी 1069 हिजरी बख़ते मुसनिफ़ साल 1058 हिजरी, अल तबक़ात अल कुबरा अल बिन अल सबकी बख़ते मुसनिफ़ अल मवाहिब अल दुनिया
बिल मना अल मोहम्मदिया, शहाबुद्दीन अबी अल अब्बास इब्ने बिन अब अली अबी अबी उल अब्बास अहमद बिन मोहम्मद अल कस्तलानी अल मतूफ़ी 923 हिजरी बख़त मुसनफ़ साल 904 हिजरी। लताइफ़ुल मनन वल इख़लाक़ फ़ी बयान वल जोब अल तहद्दुस बनेमतुल्लाह अलल इतलाक़ अल शेख अब्दुल वहाब बिन अहमद बिन अल मारूफ़ बिल शहरानी अल मतूफ़ी 973 हिजरी बख़त मुसनफ़ साल 960 हिजरी। अल अलकाब ला बिन हजर अस्कलानी अल मतूफ़ी 852 हिजरी बख़त मुसनफ़। दारुल हुक्म अल सलाबी अल निशाबुरी अल मतूफ़ी 429 हिजरी बख़त याकूत मुस्तसिमी किताबत 681 हिजरी। किताब अल गानी अल जज़ अल राब अबू अल फ़रा अल इस्फ़हानी अल मतूफ़ी 356 हिजरी बख़त मोहम्मद अबी तालिब अल बदर कतबा 614 हिजरी। अल मदूनतुल कुबरा मालिक बिन अनस अल मतूफ़ी 179 हिजरी। ॿिनि सिफ़नि जा फ़ोटोग्राफ रखियल आहिनि, उहे उन नुस्खे तां वरिता विया आहिनि जेको मराकश जे सुल्तान जी मिल्कियत हो ऐं जंहिंजी किताबत 438 हिजरी में थी हुई। ही उन किताब जो सभ खां क़दीम नुस्ख़ो आहे। अल जामे अल सही अल इमाम अल बुख़ारी अल मतूफ़ी 256 हिजरी बख़त बिन अहमद बिन अब्दुल्ला अल कज़वेनी किताबत 761 हिजरी। अल जामे अल सही अल इमाम अल बुख़ारी अल मतूफ़ी 256 हिजरी। हिन नुस्खे जे हाशियनि ते साल 424 हिजरी जा नोट आहिनि, जंहिंमां मालूम थिए थो त हिन जी किताबत उन खां बि अॻु थी हुई। फ़ारसी अदब ऐं ज़ुबान जा बि घणा अणलभ मख़तूतात कॿटनि जी सूंहं बणियल आहिनि। नक्शो निगारी, तलाकारी ऐं ख़त जी गुलकारी परे खां ॾिसण वारनि खे पाण ॾांहुं छिके थी। हिकु ख़ासि कमिरो उन्हनि शयुनि लाइ मख़सूसु आहे जंहिंमें 10-12 कॿट मख़तूतनि सां भरियल आहिनि। भितियुनि ते मुख़्तलिफ़ ख़तातनि जूं वसलियूं ऐं मुसवरीअ जा नमूना टंगियल आहिनि। शाहनामा, ख़म्सा निज़ामी, जामी, हाफ़िज़ ऐं मसनवी मौलाना रूम जा बेशुमार मख़तूतात ऐं सोन सां सिंगारियल नुस्ख़ा रखियल आहिनि। कनि नुस्ख़नि जी फ़हिरिस्त हिन रीति आहे। ही सभु नुस्ख़ा हर लिहाज़ खां नादिर रोज़गार हुआ। उन्हनि खे ॾिसी निहायत ताजुब थियो। दीवान हाफ़िज़ मुसवर मुज़हब मुनकश 973 हिजरी ऐं 1091 हिजरी। ख़म्सा निज़ामी जा मुसवर नुस्ख़ा 11वीं सदी ऐं उन खां अॻु जे सदियुनि जा। दीवान क़ासिम अल अनवार, दीवान जामी, जवाहिर तफ़सीर अल तहफ़तुल अमीर मला काशिफ़ी। बोस्तान सादी बख़त मीर अली अल हुसैन अल कातिब अल सुल्तानी, दीवान मोहम्मद इस्फ़हानी 1241 हिजरी। इंतिख़ाब शुअरा फ़ारसी भित में लॻियल कॿट में रखियल हो। बेहद सुहिणो ऐं मुनकश ही हिंदुस्तान में लिखियो वियो आहे। हिकु सिफ़े ते हिकु तस्वीर आहे जंहिंमें चंद मशहूरु शाइर हिक ॿिए खे शेर ऐं सुखन ॿुधाए रहिया आहिनि। उन में मरका में ही शाइर आहिनि: जामी, मतीन, सैयद, नवीद, नज़मी, हया, मुला अताउल्ला हुमा, मोयद, जामी, सफ़ेद रीश, ख़ूबसूरत ऐं वजी आहे। इन तरह हर शाइर जी तस्वीर खे हसीन ऐं जमील बनायो वियो आहे। जामी खां सवाइ सभु शाइर जवान आहिनि ऐं मिड़नी जे मुंहं ते ॾाढ़ियूं आहिनि ऐं मथनि ते पटका। हीउ नुस्ख़ो 921 हिजरी में लिखियो वियो आहे। ॿिए सिफ़े ते सैयद ऐं शाइक़ जा हम वज़न ऐं हम काफ़िया ग़ज़ल आहिनि। ग़ालिबन समूरे किताब में चूंड जो तरीक़ो उहो ई हूंदो। सैयद जे ग़ज़ल जो मता ही आहे: हरानकस खानाए अज़ बहरे बोदन मुख़्तसर गिरद, जो ज़ंबूर असल ओ शहद राहते काम बरगीरद। मक्ता: महाराजा चो खुर्शीद जहान ताबस्त ए सैयद, चे कमे गरे दद अज़ोगर ज़िरहरा अज़ खाके बरगीरद। शाइक़ जी गज़ल जो मतिलबु ही आहे: अताकन नालाए या रब के रंगे अज़ असरे गरीद, वगरे दस्ते दुआ दहे के दामाने सहरे गिरद। बोस्तान सादी मतूफ़ी 691 हिजरी बख़त सुल्तान अली अल कातिब साल 893 हिजरी। हिन नुस्खे जूं तस्वीरूं बहज़ाद जे बुर्श मां निकितल आहिनि। सिलसिलतुल ज़हब जामी अल मतूफ़ी 898 हिजरी किताबत 958 हिजरी। दीवान उर्फ़ी अल मतूफ़ी 998 हिजरी किताबत 1073 हिजरी।
दीवान खुसरो दहलवी मतूफ़ी 720 हिजरी बख़ते मुनम अल दीन अल वाहिदी अल हुसैनी सन 921 हिजरी। कुलियात सादी अल मतूफ़ी 691 हिजरी गॾु कयल अली बिन अहमद बिन अबी अल बकर अल मतूफ़ी 726 हिजरी किताबत 949 हिजरी। तहफ़तुल हरार जामी बख़ते अली सन 911 हिजरी। अल मवाहिब अल अलियतुल हुसैन वाइज़ काशिफ़ी अल मतूफ़ी 906 हिजरी बख़ते अली बिन महमूद अल किरमानी 904 हिजरी। तहफ़तुल हरार जामी किताबत 989 हिजरी। हफ्ते औरंग जामी किताबत तुरक बाकिर सन 978 हिजरी। खमसा निज़ामी अल मतूफ़ी 596 हिजरी किताबत 983 हिजरी। खमसा खुसरो दहलवी किताबत 1102 हिजरी। दीवान हाफिज़ अल मतूफ़ी 792 हिजरी बख़त अलाउद्दीन लहजा किताबत 976 हिजरी मुसविर। दीवान गुलशनी शेख इब्राहिम बिन मोहम्मद बिन इब्राहिम अल मारूफ बगुलशनी अल मतूफ़ी 940 हिजरी। कलीलाओ दमना मुसविर। मसनवी महरो मुश्तरी अहमद अत्तार किताबत 898 हिजरी। शाहनमा फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त सफ़ी कुली बिन अल फरहाद किताबत 966 हिजरी। शाहनमा फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त नामालूम 905 हिजरी। शहनशाह फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त शाहनमा फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त नामालूम 905 हिजरी। शाहनमा फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त अल समरकंदी मैनी 844 हिजरी। शाहनमा फिरदोसी अल मतूफ़ी 416 हिजरी बख़त सफ़ी लुत्फ़ बिन ईसा शिराज़ी किताबत 796 हिजरी। शाहनमा जी चारई नुस्ख़ा मुसविर मुतला ऐं दिलफ़रेब ख़त में लिखियल आहिनि। मानी ऐं बहज़ाद जी तस्वीरुनि जा एल्बम बि भितियुनि जे कबटनि में रखियल आहिनि ऐं कई ख़ूबसूरत ऐं ख़ुशख़त वसिलियूं भितियुनि ते टंगियल आहिनि जिन में कुझु वसिलियुनि ते आयतूं आहिनि ऐं कनि ते शेर लिखियल आहिनि। इंतिख़ाब शुअरा फ़ारिस हीअ इंतिख़ाब सुल्तान अलीअ जे ख़त में आहे ऐं किताबत जो सन 901 हिजरी आहे। हीअ सुल्तान अबुल नसर बायज़ीद लाइ लिखियो वियो हो। इंतिख़ाब हिननि शाइरनि जो आहे हाफ़िज़ अमीर खुसरो, ख्वाजा खुसरो, शेख कमाल, ख्वाजा सलमान, जामी सनाई, असमत बुखारी ऐं नासिर बुखारी। मुंतख़ब कलाम शाही पहिरें सिफ़े जे लोह ते फ़तेह अली शाह काचार जी सोनहरी महर लॻल आहे। किताबत मौज़ुद्दीन मोहम्मद अल हुसैन आहे ऐं सन किताबत 987 हिजरी। पहिरें सिफ़े ते ही शेर आहिनि। ए नक्शे बसता ए नाम ख़त ते बा सरिश्तमा ऐन हरफ़े शुद से ज़ोरे अज़ले सरनोश्त मा कारम बसीना ए तुख़्म वफ़ा तो कश्तन अस्त खुद अकले खंदा मेजिन अज़कार दश्त मा शर्मसार मादा जे तकसीर हाई ख़वेश लुत्फ़ तो खुद नमी नगर्द खूब वो जश्त मा। सिफ़ो ॿियो ए शेख शहर अगर ये ख़राबात ते बगुज़री रश्क आयदत बकुलबा ए हम चूँ बहिश्ते माँ बगुज़र बसुए तुरबत शाही के बशनवी बुए वफ़ाज़े तीनत अंबर सरिश्त माँ बतकसीर वफ़ा ऐबम मकन कज़े आब चशमन हनूज़ अंदर हम तख़म वफ़ा मीर दीद अज़ गुलहा गर अज़े गर्दूम लाली बाशिद्दत बर इश्क अमलाकन के इश्क आमद दरीने शक्ल बदूर हले मुश्किला। इन कमरे सां लॻोलॻि हिकु नंढिड़ो कमिरो आहे जंहिंजे दरवाज़े जो उनवान आहे गुरफ़तुल औराक अल बरीदा। उन में पेपेरस ते लिखियल क़दीम तरीन ख़त ऐं मकतूब शीशनि जे कबटनि में रखियल आहिनि। के ख़त साबित आहिनि ऐं के बिल्कुलु बोसीदा थी चुका आहिनि। मस फिकी थी चुकी आहे। उन्हनि ख़तनि जा सन हिन रीति आहिनि 142 हिजरी, 178 हिजरी, 186 हिजरी, 236 हिजरी, 241 हिजरी, 264 हिजरी, 285 हिजरी, 272 हिजरी, 299 हिजरी, 347 हिजरी, 450 हिजरी, 459 हिजरी। हिते हिकु ॿियो किताब बि ॾिसण में आयो अल जाम अल हदीस अल तालीफ़ अबी मोहम्मद अब्दुल्ला बिन वहब अल फ़हरी अल कुरैशी। हिन मुसनफ़ जी पैदाइश साल 124 हिजरी 125 हिजरी में थी आहे। हीअ किताब 3 सदीअ जे मुंड में
किताबत कयो वियो आहे। हिकु ख़त वलीद बिन अब्दुल मलिक 86 खां 96 हिजरी जे ज़माने जो साॻिए काग़ज़ ते यूनानी ऐं अरबी ज़ुबान में बि रखियो हो। हिकु ख़त ॿियो बि वलीद जो संदसि भाउ अब्दुल्ला बिन अब्दुल मलिक जे नाले आहे, जेको उन वक़्तु मिस्र जो गवर्नर हो। उन्हनि ख़तनि मुतलिक़ दारुल कुतुब अल मिस्रिया अंग्रेज़ी ज़ुबान में 3 जुल्दनि में हिकु किताब ऐं अरबी ज़ुबान में हिकु जुल्द जो किताबु छपियो आहे। वॾे कमरे में जिते कलाम मजीद जा क़दीम नमूना ऐं मुसनिफ़नि जा हथ जा लिखियल किताब मौजूदु आहिनि, उते कुझु कबट अहिड़ा बि आहिनि जिते तुर्क सुल्ताननि जा कलाम मजीद ॾिसण में अचनि था। उन्हनि में तुर्की ज़ुबान जा मख़तूतात आहिनि। मीर अली शेर नवाई जे तुर्की दीवान जा चंद बहितरीन नुस्ख़ा बि कबटनि में खुलियल पंहिंजे हुस्न ऐं ज़ीनत जी बहार पिया ॾेखारीनि। उन कमरे जे हिकु हिसे में चंद कबट रखियल आहिनि, जिन में अलामा मरहूम तैमूर पाशा जी ज़ाती इस्तेमाल जूं शयूं आहिनि, मसलन कलमदान, इंड पेन, पेपर वेट, खूर्दबीन, मस कुपड़ी, हथ जूं काठियूं, चांहि जा प्याला, खाधे जूं प्लेटूं वग़ैरह वग़ैरह। ग़ालिबन उहे ई कलम ऐं मस हूंदा जिन जे ज़रिए हिन बेमिसाल आलिम अरबी अदब ऐं तारीख़ ते अमुल मज़मून काग़ज़ ते लिखिया हूंदा। अलामा तैमूर पाशा जो कुतुब खानो बि दारुल कुतुब जे हवाले कयो वियो आहे, जंहिंजी फ़हिरिस्त छापी पई वञे ऐं ख़ज़ाना तैमूरिया जे नाले सां 4 जुल्द हिन वक़्त ताईं छपिजी बि चुका आहिनि। तैमूर पाशा ख़िलाफ़त उस्मानिया जो हुक्मरान हो। तैमूर खे तैमूर लंग खां अलॻि सम्झणु घुरिजे। हिन मज़मून जी दुरुस्त रीडिंग में डॉक्टर मोहम्मद इदरीस सूमरे ऐं संदसि फर्ज़ंद मौलाना अब्दुल बाक़ी मुंहिंजी मदद कई। हिन इल्मी ताउन लाइ ॿिन्हिनि जी शुक्रगुज़ारी लाज़िम आहे।